नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त हालाणी शहर जे रवासण पीरसन औरत इरशाद गाॾाई पंहिंजे 50 साला पुट भूरल गाॾाई सां गॾु नेशनल प्रेस क्लब कंडियारो अॻियां पंहिंजे मुड़ुस मीरल गाॾाई ऐं हालाणी पुलिस जी मुबीना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते पीरसन औरत इरशाद गाॾाई दाहींदे चयो त मुंहिंजे मुड़ुस मीरल गाॾाई मूं ऐं पुट भूरल ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो आहे। मुंहिंजे ॿिनि पुटनि सां गॾिजी वियो ऐं हू मुंहिंजे पुट 50 साला पुट भूरल खे ख़राब चाल चलत जो इल्ज़ाम हणी मिल्कियत मां लादावी करे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे करोड़नि रुपयनि जी ज़मीन सस्ते अघनि में विकिरो करे रहियो आहे। मूं ऐं पुट पारां मना करण ते पुट ते कूड़ा केस दाख़िल करे खेसि परेशान करे खेसि मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन चयो त हालाणी पुलिस बि असांजी मदद करण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबु मुंहिंजे पुट जी हयाती ख़तरे में आहे। हिननि चयो आहे त आउं आला इख्तियारनि खां इंसाफ़ जी अपील कयां थी। मुझे पुट सां नाजाइज़ी तो करे उनके धमकियूं ॾियाराए थो, मूंखे विच वारनि खे मछराए, राज वारनि खे मछराए, राज वारा बि हिननि खे साथ था ॾियनि। मां गवर्नमेंट खे अपील थी कयां त मुंहिंजे बच्चे खे त सभु ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।